वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी कतर यात्रा। शहबाज शरीफ जू दोहा में कतर के अमीर शेख तमीम बिन हमाद अल सानी ऐं हम मुनसिब शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान सानी सां मुलाक़ातूं। ॿितरफ़नि लाॻापन, वापार, सीड़पकारी, तवानाई जे शोबनि में सहकार वधाइण ते गौर वीचार। ॿिन्ही मुल्कनि तरफ़ां इक़्तिसादी सहकार वधाइण ते अज़्म वर्जायो वियो। अफ़गानिस्तान समेत खिते में अमुन खे हथी वठण लाइ गॾिजी कम करण ते इत्तफ़ाक़। फ़लस्तीनियुनि जी नस्लकशी ऐं खिते अंदरि चिकताण में बाद ते बि ख़्यालनि जी ॾेवट कई वई। क़तरी वज़ीर आज़म खिते में पाकिस्तान जी स्ट्रेटेजिक अहमियत जो इज़हार कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे म्यूज़ियम में मंज़र आर्ट गैलरी जो दौरो कयो। सदर आसिफ अली ज़रदारी के जहाज़ मां लहंदे पेर में फ्रैक्चर। गुज़िरियल राति दुबई एयरपोर्ट ते जहाज़ मां लहंदे केस फ्रैक्चर थी पियो। ऐवान सदर जे तर्जुमान मूजिब सदर आसिफ अली ज़रदारी के फौरी तौर ते बि इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो। डॉक्टर्स चेकअप खां पोइ सदर जे पेर ते 4 हफ़्तनि लाइ प्लास्टर करे छॾियो। आसिफ अली ज़रदारी घर मुंतक़िल। डॉक्टर खेसि मुकम्मल आराम करण जो मशवरो ॾिनो आहे। इस्लामाबाद में PIA खे खंगाइण लाइ ॿोली लॻाई वई आहे। ब्लू वर्ल्ड कंसोर्शियम PIA जी खंगाइण लाइ 10 अरब रुपयनि जो वॉक लॻायो। ब्लू वर्ल्ड कंसोर्शियम PIA जा मुख्य शेयर्स ख़रीद करण में कामयाब करार। वॉक में हिकिड़ी कंपनी दिलचस्पी ज़ाहिर कई। ब्लूशियम तरफ़ां सिंगल बिड जमा कराई वई हुई। वफ़ाक़ी काबीना खां PIA जी ज़ीरो मंजूरी सर्कुलेशन खां वरिती वेंदी। परॾेही खाते जी तर्जुमान चीनी सफ़ीर जे बयान खे हैरान कंदड़ करार ॾींदे चयो आहे त उन जो बयान पाक चीन सफ़ारती रिवायतुनि जी अक्कासी नथो करे। चीनी शहरनि खे भरपूर तहफ़्फ़ुज़ जी फराहमी लाइ पुरअज़्मा चीनी सफ़ीर जो नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार के जवाब सफ़ारती क़दरनि जे ख़िलाफ़ न हो। मुमताज़ ज़ोहरा बलोच चयो त लंडन में अॻूणे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी गाॾी ते हमले जी जांच करे रहिया आहियूं। जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थींदी। पाकिस्तानी हाई कमीशन जी गाॾीअ ते हमले बाबति ॻणती आहे। IBPs जे मुआवले ते जर्मन सफ़ीर जो आर्मी चीफ खे ख़त लिखणु सम्झ खां ॿाहिरि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे दौरे ते आहे, जिते हू कतर जे अमीर ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातुनि दौरान वापार, सीड़पकारी ऐं खिते जी सूरतहाल ते ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म सऊदी अरब जे दौरे दौरान वली अहद मोहम्मद बिन सलमान सां मुलाक़ात कई। रूस जे स्पीकर 27 खां 29 अक्टूबर ताईं पाकिस्तान जो दौरो कयो। सिंध हुकूमत सूबे में सुभाणे खां जाली नंबर प्लेट्स ऐं कारुनि शीशनि वारनि गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो फ़ैसिलो करे वरितो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त जिन बि ख़ानगी गाॾियुनि ते कारा शीशा ऐं पुलिस लाइट हूंदी उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सॼे सूबे में हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी हूंदी, पर लाइसेंस वारो हथियार नुमाइश खां सवाइ खणी सघिजे थो। सुभाणे खां सख़्ती सां सॼे सूबे में कानून लागू कंदड़ इदारा सख़्ती सां कार्रवायूं कंदा। केतिरो बि बासर छो न हुजे, उन ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। इसराइली लॉबी PTI बानी खे छॾाइण लाइ मुतहरिक आहे। इसराइली लॉबी ॾींहुं राति कोशिश पई करे त उन जे पखीअ खे छॾायो वञे। PTI नौजवाननि खे गंदी तरबियत ऐं गंदी ज़ुबान ॾिनी आहे। इसराइली लॉबी ऐं गौल स्मिथ फैमिली पाकिस्तान खे कमज़ोर करण जी साज़िश करे रहिया आहिनि। अमेरिका मां कंहिं ॿिए जे लाइ न, पर रुॻो PTI जे लाइ लॉबिंग थिए थी। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त सूबनि खे शिकायत हुई त उन्हनि खे बराबरी जे बुनियाद ते नुमाइंदगी नथी मिले। जस्टिस अहमद अली शेख बदरान जूनियर्स खे सुप्रीम कोर्ट में आंदो वियो। सुप्रीम कोर्ट कॾहिं बि सूबनि जी बराबरी जे बुनियाद ते नुमाइंदगी खे बरक़रार नाहे रखियो। मुल्क में 26 आईनी तरमीम खां पोइ नओं कानून लागू थी चुको आहे। हुकूमत जजिस जी मुक़ररी वारो अख़्तियार वापसि वरितो आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि जजिस जी मुक़ररी हुकूमत जी मुशावरत सां ई थींदी आहे। माज़ी में इफ्तिखार चौधरी ऐं साक़िब निसार पंहिंजनि अख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कंदे माहौल ख़राब कयो। लंडन में काज़ी फ़ाइज़ ईसा सां PTI वारनि किरियल हरकत कई। सिंधु दरिया ते अहिड़ो को बि कैनाल ठहणु न ॾींदासीं जंहिं ते सिंध राज़ी न हुजे। पाकिस्तान टेलीकम्युनिकेशन अथॉरिटी सॼे मुल्क में इंटरनेट खे मुकम्मल तौर बहाल करण जी दावा। PTA तर्जुमान मुताबिक़ SMW4 सब मैरीन केबल मां फॉल्ट ख़त्म कयो वियो। जून ऐं अगस्त में 2 सब मैरीन केबल्स में फॉल्ट आयो हो। मुल्क में इंटरनेट हाणे मुकम्मल स्पीड ऐं सलाहियत सां फॉल कयो वियो आहे। अमेरिका PTI बानीअ ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई। पाकिस्तानी अदालतुनि जो मामिलो करार ॾेई छॾियो।
अमरीकी पढ़ई खातिर तर्जुमान मैथ्यू मिलर चयो आहे त PTI बानी जी वज़ारत उज़्मा त बरतरफ़ी वारे मामले में अमरीका जो को बि किरदार नाहे। पाकिस्तानी सियासत जो मामलो उतां जे अवाम खे कानून ऐं आइन मुताबिक़ तय करणो आहे। PTI बानी ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई बि पाकिस्तानी अदालतुनि जो ई मामलो आहे ऐं उन्हनि खे ई उन जो फ़ैसिलो करणो आहे। कराची जी मकामी अदालत कार साज़ हादसे केस मां जवाबदार औरत नताशा दानिश खे बरी करे छॾियो। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ओभर फौत थी वियल पीउ ऐं धीउ जे वारसनि पारां सलहनामो जमा कराइण ते अदालत नताशा खे केस मां बरी कयो। 26वीं आइनी तरमीम बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिशुनि सां ई आई। जिन वटि को बि कमु नाहे उहे आइनी तरमीम ते ॻाल्हाए रहिया आहिनि। पीपुल्स पार्टी पाकिस्तान जी मौसन पार्टी आहे। आसिफ अली ज़रदारी जमहूरियत जे बहाली लाइ हमेशह कोशिशूं कयूं आहिनि। भुट्टो ख़ानदान जमहूरियत जे लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। PP अॻवान मौला बख्श चांडे जी हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो PTI वारा रुगो अदलिया खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। पार्लियामेंट जो कमु आइन ठाहिण आहे। सॼी दुनिया में आइन पार्लियामेंट ई ठाहींदी आहे। हुकूमत गैस लोड मैनेजमेंट तहत सख्त सी वारनि 2 महीननि दौरान सॼे मुल्क में CNG स्टेशन्स खे गैस न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। पेट्रोलियम वारी वज़ारत मूजिबि दिसंबर ऐं जनवरी में सॼे मुल्क में CNG स्टेशन्स खे बंदि रखियो वेंदो। उन्हनि 2 महीननि में जेका सनत गैस मां बिजली पैदा करे कमु कंदी आहे उनखे बि गैस जी फ़राहमी बंदि रहंदी। इहो फ़ैसिलो कुदरती गैस जे घरेलू आइपेदारनि खे सीअ जी मौसम में लाॻीतो फ़राहमी यकीनी बणाइण लाइ कयो वियो। मीरपुर ख़ास पुलिस हथां कूड़े मुक़ाबले में मारिजी वियल डॉक्टर शाहनवाज़ कुंवर जे कफ़न दफ़न में रंडक विझण ऐं माइटनि खां लाश फुरे उनखे बाहिजण वारे केस में 18 जवाबदार दहशतगर्दी टोड़ अदालत में पेश। जवाबदार 7 नवंबर ताईं जेल हवाले। इस्लामाबाद हाई कोर्ट वंजड़ा ऐं विगोड़नि समेत 12 केसनि में आज़म सवाती जो जिस्मानी रिमांड कलअदम करार ॾेई छॾियो। जस्टिस मियां गुल हसन औरंगज़ेब चयो आहे त जज मुताबिक़ 13 केस हुआ। उन सॼे अमल में छा वक़्तु त लॻंदो आहे? छा प्रोसिक्यूशन जो आज़म सवाती जो हाणे वधीक जिस्मानी रिमांड घुरण जो इरादो आहे? गुज़िरियल ॾींहुं संदसि कावड़ बिना जवाज़ हुई। खेसि उन ते अफ़सोस आहे जज असांजे साम्हूं न हो। सिख यात्रियुनि जे लाइ पाकिस्तान आमद ते का वीज़ा फीस न हूंदी। सिख यात्रियुनि खे एयरपोर्ट ते अधु कलाक अंदरि वीज़ा मिलंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी जो लाहौर में अमरीका मां आयल सिख यात्रियुनि जे 44 रुकनी वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त अमरीकी पासपोर्ट रखंदड़ सिख यात्रियुनि जे लाइ पाकिस्तान में वीज़ा ऑन अराइवल जी सहूलियत मौजूदु आहे। हसन अब्दाल ननकाना साहिब करतारपुर खां सवाइ कंहिं बि हंधि वञणु चाहिनि था त ओपन कंदासीं। कुझु मसइला आहिनि उन्हनि खे बि ख़तमु कंदासीं। सिंध हाई कोर्ट 6वीं आइनी तरमीम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरिती। अदालत पारां अटॉर्नी जनरल एडवोकेट जनरल सिंध ऐं ॿियनि धुरियुनि खे नोटिस जारी 2 हफ़्तनि में जवाब तलब। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त बुनियादी तौर ते अदलिया जी आज़ादी ते राताओ हयो वियो आहे। जुडिशल कमीशन जी नए सिर जोड़जक सां अदलिया जी आज़ादी मुतासिर थी रही आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स आहिनि त आइन अदलिया जो नाहे, पार्लियामेंट जी तख़लीक़ आहे। छा उहा आइन जे आर्टिकल 239 जो जाइज़ो वरितो आहे? आइन तहत कंहिं बि तरमीम ते कंहिं बि अदालत में सवाल उथारे नथो सघिजे। असां वटि सुप्रीम कोर्ट जहिड़ा इख्तियार न आहिनि। लाहौर हाई कोर्ट गदलान जो सबबु बणजंदड़ फैक्ट्रियुनि खे किराइण जो हुकुम ॾेई छॾियो। जस्टिस शाहिद करीम स्मोक जे तदारुक लाइ दरख़्वास्तुनि ते लिखत में हुकुम जारी कयो। अदालत स्मोक जे तदारुक लाइ वॾो हुकुम ॾींदे फ़सलनि जी वाक़ियात साड़ींदड़नि ख़िलाफ़ एक्शन तेज़ करण जी हिदायत कंदे हुकुम ॾिनो त गदलान जो सबबु बणजंदड़ फैक्ट्रियुनि खे बि किराए वञे। अदालती हुकुम में स्कूल्स खाते खां ॿारनि खे पिक एंड ड्रॉप लाइ बसूं ॾियण जी तफ़सीली रिपोर्ट तलब कई वई। सिंध यूनिवर्सिटी जी MPhil ऐं PhD प्रोग्राम्स में दाख़िलाउनि लाइ वरितल टेस्ट में 98% उम्मीदवार नाकाम। सिंध यूनिवर्सिटी इंतज़ामिया तालीमी साल 2024 ऐं 2025 लाइ MPhil ऐं PhD प्रोग्राम्स बंदि करे छॾिया। MPhil लाइ 34 शोबनि ऐं PhD प्रोग्राम्स लाइ 28 शोबनि में दाख़िला लाइ टेस्ट वरिती वई। एंट्री टेस्ट में 819 उम्मीदवारनि हिसो वरितो, जिन मां सिर्फ़ 10 उम्मीदवार एंट्री टेस्ट पास करे सघिया। गवर्नर हाउस ऐं कराची प्रेस क्लब में ॾियारी जूं तक़रीबूं। गवर्नर हाउस में स्टेज सजायो वियो। महिमाननि लाइ खाधनि जो बि इंतज़ाम। तक़रीब में अनवर मक़सूद, बॉडी बिल्डर रमीज़ ख़ान, जापान, तुर्की, रूस ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीरनि शिरकत कई।
गवर्नर सिंध कामरान टसूरी चवण है त हिंदू बिरादरी के ॾियारी के मौके ते मुबारकूं पेश कयां थो। कराची प्रेस क्लब में भी ॾियारी की तकरीब केक कटियो वियो। तकरीब में अगूणो वफाकी वज़ीर मिफ्ता इस्माइल, डॉक्टर करीम ख्वाजा, डॉक्टर जयपाल महताब, अकबर राशदी ऐं ॿियनि शिरकत कई। सिंध हाई कोर्ट कराची में स्कूल अंदर ज्यादती जो शिकार ॿारड़ीअ जे केस में जवाबदार हेडमास्टर की ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण खां पोइ जवाबदार मोहम्मद हनीफ फरार थी वियो। मवास ॻोठ में स्कूल अंदर नींगरी सां ज्यादती जो वाक़ियो जून 2024 में पेश आयो हो। अमेरिका जो नओं सदर केरु थींदो, फ़ैसिलो 5 ॾींहनि खां पोइ थींदो। 5 नवंबर ते थींदड़ सदारती चूंडनि लाइ अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में वक़्त खां अॻु पोलिंग जारी। डोनाल्ड ट्रंप सदारती चूंडनि खां अॻु वोटिंग में धांधली जो इल्ज़ाम मड़े छॾियो। सदारती उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप चवे थो रियासत पेंसिल्वेनिया में वोटनि जी बि बदतरीन धांधली थी रही आहे। अमेरिकी सदर जो बाइडन डोनाल्ड ट्रंप खे नाकाम शख्स करार ॾेई छॾियो आहे। कैमला हैरिस जो जो बाइडन जी बयान की मुखालफ़त डोनाल्ड ट्रंप अमेरिकी सदर जो बाइडन ऐं कैमला हैरिस के कूड़ो करार ॾेई छॾियो। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो मुसाफ़िर जहाज़ जी कराची खां बाय रोड हैदराबाद मुंतक़िली। 350 सीटुनि वारो बोइंग 737 जहाज़ कराची खां हैदराबाद मुंतक़िल कयो पियो वञे। सिविल एविएशन अथॉरिटी जो चवणु आहे त हैदराबाद एयरपोर्ट ते जहाज़ राति देर ताईं पहुची वेंदो। जहाज़ M9 मोटरवे ते DHA सिटी वटि पहुचायो वियो। जहाज़ खे सिविल एविएशन इंस्टीट्यूट में तरबियती अमल लाइ इस्तेमालु कयो वेंदो। जहाज़ खे 10 व्हीलर ट्रक ते रखी मुंतक़िल कयो पियो वञे।